वेलकम बैक डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊँ आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स, अॼु ॾिसंदासीं रिव्यू मेन्यू खे। सब खां पहिरीं तव्हांजो स्पेलिंग्स जो ऑप्शन हिते मौजूदु आहे। स्पेलिंग्स तव्हां MS वर्ड में भी सीखी चुका आहियो। सो हाणे हिते ॾिसो, हीउ जेको अंडरलाइन आहे इन इंग्लिश जे हेठि ऐं साइंस, जो मक़सदु इहो आहे तुंहिंजी स्पेल ग़लति आहे। सो इनखे सिलेक्ट कंदो ऐं स्पेलिंग ग्रामर में अची तव्हां इनखे चेंज करे छॾियो। हीउ तव्हांखे दुरुस्त ऑप्शन ॾिए थो, सिर्फ़ु तव्हांखे चेंज ते क्लिक करिणो आहे। पर मां हिनखे बैक कयां थो। वरी ॾिसो, या तव्हांजो जो शॉर्टकट तरीक़ो बि आहे, तव्हांजे मथां राइट क्लिक कंदो माउस सां ऐं हिनखे तव्हां दुरुस्त ऑप्शन भी ॾेई सघो था। अगरि तव्हां चओ तव्हांजी स्पेल सही आहे, सिर्फ़ु अंडरलाइन ख़तमु थिए, सो उनजे लाइ तव्हां इग्नोर ते क्लिक कंदो। उनखां पोइ आहे थीज़र्स। हिन में तव्हां सिनोनिम्स ॻोल्हे सघो था। जीअं लाइक आहे, लाइक जो सिनोनिम्स छा थींदो? सिमिलर, कंपेरेबल, अलाइक। सिनोनिम मीन डिफरेंट वर्ड बट सेम मीनिंग, माना साॻी हुजे पर वर्ड चेंज हुजे, उनखे असीं सिनोनिम्स थीज़र्स चवंदा आहियूं। उनखां पोइ आहे स्मार्ट लुकअप। स्मार्ट साइज़, अच्छा मां इनखे क्लोज कयां थो। ॾिसो, स्मार्ट लुकअप में इहा शइ थींदो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे स्लाइड खे वधीक स्मार्ट कयो या उनजी साइज़ में थोरो चेंजिंग कयो, सो उनजे करे यूज़ कयो। तव्हां हिन ते क्लिक कयो हिकु दफ़ो। क्लिक करण खां बाद में तव्हां वटि हिते ऑप्शन आहे साइज़ एंड क्लोज। क्लोज कंदो त क्लोज थींदो, पर असांजी साइज़ में ईंदासीं। हाणे ॾिसो, हिकिड़ो तव्हांजो साइज़ अची वियो तव्हांजे साम्हूं। तव्हां हिनजी साइज़ खे वधाए बि सघो था ऐं साइज़ खे तव्हां घटि बि करे सघो था। ठीकु आहे, खे क्लोज कयां थो। उनखां पोइ आहे ट्रांसलेट। त तव्हां हिनखे कहिड़े लैंग्वेज में ट्रांसलेट कयो था। हीअ ऑलरेडी असांजो इंग्लिश आहे, हिन में कुझु ई नथो थी सघे। ऐं लैंग्वेज आहे, ठीकु आहे, ऐं लैंग्वेज प्रीफरेंसिस आहे, तव्हां हिन में ॾिसी सघो था। त हिन में लैंग्वेज जेके आहिनि त सेट थियल, जेको तव्हांजो मैच माइक्रोसॉफ्ट विंडो आहे, इन में डिफॉल्ट कहिड़ो असांजो थियल आहे? इंग्लिश लैंग्वेज हिन में ऑलरेडी सेट थियल आहे। इंग्लिश असांजी हिन में छा आहे? इनेबल्ड आहे। मतिलबु त हिन सिस्टम में असीं इंग्लिश बि यूज़ कयूं था, हिकिड़ो पर्शियन आहे सिंधी, उहा बि कयूं था, हिकु उर्दू बि असीं इनेबल्ड थियल आहे, यानी उहे असां हिन में टाइप करे सघूं था। कमेंट आहे, तव्हां कंहिं बि वर्ड खे कमेंट ॾेई सघो था। जस्ट मां हिनखे सिलेक्ट कयो आहे ऐं न्यू कमेंट ते क्लिक कंदुसि। हाणे कमेंट में तव्हां जेको बि हिन में लिखो, हीअ तव्हां कमेंट ॾियो था। ठीकु आहे, हाणे हीअ कमेंट जो बॉक्स तव्हांखे छो थिए थो? जेको मैसेज टाइप तव्हांजो हिकिड़ो क्लिप आर्ट आहे, तव्हां हिते क्लिक कंदो, तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां छा लिखियो आहे या छा रिप्लाई ॾियणु चाहियो था। अगरि कमेंट खे डिलीट करिणो आहे त डिलीट भी करे सघो था। अगरि शो कमेंट कंदो त हाणे ॾिसो, शो कमेंट में छा थींदो? मां हिते वरी हिनखे सिलेक्ट कयो आहे हीअ कमेंट, पर कमेंट मुंहिंजी छा आहे? हिकिड़ो पर्सनल आहे। ठीकु आहे, छो त हीअ शइ ज़ाहिर थींदो त इन में साफ़ ज़ाहिर आहे तव्हांजी का कमेंट ॾियण लाइ, तव्हां हिनखे पोइ हाइड करे सघो था। जस्ट शो कमेंट ते क्लिक कंदो। सॉरी, हीअ तव्हांजो नथो थिए, मां हिनखे डिलीट कयां थो। शो कमेंट में इहा शइ थींदो, जेका जेके कमेंट तव्हांजा हाइड थियल हूंदा उहे तव्हांजा हिते शो थींदा, पर हाइड असांजी को बि कमेंट थियल कोन्हे। उनखां पोइ आहे कंपेयर, यानी कि हिकु ई डॉक्यूमेंट्स जे अंदरि तव्हां 2-3 पावर पॉइंट जो डॉक्यूमेंट्स ओपन करे सघो था। जस्ट कंपेयर ते क्लिक कयो। तव्हां इहो MS वर्ड में भी पढ़ी चुका आहियो। फाइल तव्हां खणंदो जिते तव्हांजो सेव आहिनि। उनखां पोइ आहे स्टार्ट इंकिंग लिंक, यानी कि तव्हां वटि को बैकग्राउंड आहे या तव्हां वटि को बि स्लाइड आहे, को उनमें तव्हां जेकॾहिं मज़ीद कुझु ऐड करणु चाहियो था, उनमें लिखणु चाहियो था, जीअं असां कॉपी ते पेन यूज़ कंदा आहियूं। सो उनजे लाइ स्टार्ट इंकिंग लिंक में ईंदो। ऐं हीअ तव्हांजा कलर्स वग़ैरह आहिनि, कलर तव्हां खणंदो। हीअ ब्रश साइज़ आहे, ठीकु आहे। हीअ हाईलाइट आहे, हाईलाइट बि तव्हां खणी सघो था। ॾिसो, मां हिनखे हाईलाइट कयां थो। अगरि मां हीअ शइ कयो आहे, हाईलाइट ख़तमु आहे। इनखे सर्कल करे सघो था। अगरि इनखे मिटाइणो आहे, स्टॉप कंदो त स्टॉप थींदो। पेन कलर चेंज करे सघो था। हीअ थिकनेस आहे, हिनखे थुल्हो या सनो भी करे सघो था। मां कलर हितो खणां थो, हे ॾिसो, हे ॾिसो, अञा थुल्हो तव्हां कंदो हिनखे। अगरि मिटाइणो आहे त इरेज़र खणंदो, हे ॾिसो, जेके तव्हां कमु कया आहिनि
सघो था। तो ही हुयो तव्हांजो रिव्यू मेन्यू। सो डियर स्टूडेंट्स, मूंखे हिन लेसन में इजाज़त ॾींदा, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।